सिंध यूनिवर्सिटी जी आर्ट्स एंड डिज़ाइन जी शागिर्दाणीअ तरफ़ां पॉइंट बस जे ड्राइवर पारां मुबैना तौरु हिसाइण जो इंकशाफ़ कयो वियो आहे। शागिर्दाणीअ इक़रा शेख इल्ज़ाम लॻाईंदे ॿुधायो त पॉइंट बस जो ड्राइवर अख्तर पठान खेसि हिसाईंदो रहियो आहे। हुन चयो त यूनिवर्सिटीअ जा केतिरा ई ड्राइवर नशो करे गाॾियूं हलाईंदा आहिनि, जंहिं सबबु हादसा पेश अचनि था। हे ड्राइवर मूंखे फॉलो कंदो, मूंखे मतिलबु इलाही कोशिशूं कयूं, हिन मूंखे टच करण जूं बि कोशिशि कयूं हिन, ऐं लाइक मूं वटि इलाही प्रूफ्स बि आहिनि। किथे पॉइंट बीठी हुजे, हे पॉइंट जे अॻियां पोयां चक्कर हणंदो। पहिरीं ॻाल्हि त पॉइंट्स नशे में हलाईंदा आहिनि, हे ड्राइवर्स नशे में हूंदा आहिनि सभु, लाइक ड्रिंक बि कंदा आहिनि, एटलीस्ट सभिनि खे ख़बर आहे ड्रिंक कंदा आहिनि। कुझु गर्ल्स ऐं कुझु स्टूडेंट्स हिन सां मिलियल आहिनि। इक़रा ॿुधायो त हूअ ड्राइवर पारां हिसाइण सबबु ज़हनी तौरु परेशान आहे। कुझु वक़्तु अॻु इंतिज़ामिया खे मामले बाबति आगाह पिणु कयो हो, पर कार्रवाई न कई वई। डिप्रेशन जे करे असांखां हिते अची कुझु पढ़जंदो न आहे, ऐं पोइ क्लास वठण ते बि दिलि न चवंदी आहे, बिल्कुलु बि उहो ई कंटिन्यूसली उहा शइ ज़हन में ईंदी आहे। मुतासिर शागिर्दाणी चयो त सुबुह ड्राइवर ॿीहर हिसाइण जी कोशिशि कई, जंहिंजी लिखत में इंतिज़ामिया खे दरख़्वास्त पिणु ॾिनी आहे। शागिर्दाणी इक़रा BC ऐं ॿियनि वसवारनि खे अपील कई त पॉइंट बस ड्राइवर ख़िलाफ़ कार्रवाई करे खेसि तहफ़ुज़ फ़राहम कयो वञे। मां इहो पई चवां हिन पॉइंट वारे खे हटाए वञिजे, ऐं हिन मूंखे ओपनली धमकी बि ॾिनी आहे त मां तव्हां किथे बि मिलंदो, हैदराबाद या किथे बि, मां तव्हां सां मतिलबु कुझु बि करे सघां थो, मां तव्हांखे मारींदमि, इहा ॻाल्हि चई। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।